अल्लाह ते बचड़ी मुंहिंजी ख़ुशि मां ॾाढी परेशान आहियां न्याणी जे करे मूंखे पाण शिखर थी वियो आहे मदद ख़ुदा करण मुंहिंजी न्याणी जी कयो नाले अल्लाह जे जन्नत जी मदद थिए ख़ुदा करण मां ॾाढी परेशान आहियां न्याणी जे करे रात ॾींहुं परेशान आहियां हिन जी परेशानी में जेको हो कुझु लाइ छॾियोसीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंगी जी रिपोर्ट शेयर कंदा हलूं। गुरबत ऐं लाचारी सबब ज़हनी माज़ूर नौजवान नारी जो इलाज न थी सघियो। संदन ख़ानदान पंहिंजे नौजवान नारी खे ज़ंजीर हणी वण सां ॿधी छॾियो। दादू शहर जे छाणो शाहबाद मोहल्ला में 28 साला नौजवान नारी जन्नत सुहारण केतिरनि ई सालनि खां वण सां ॿधल आहे। न्याणी जी थे नाले अल्लाह ते बचड़ी मुंहिंजी ख़ुशि मां ॾाढी परेशान आहियां न्याणी जे करे मूंखे पाण शुगर थी वियो आहे मदद ख़ुदा करण मुंहिंजी न्याणी जी कयो नाले अल्लाह जे जन्नत जी मदद थिए ख़ुदा करण मां ॾाढी परेशान आहियां न्याणी जे करे रात ॾींहुं परेशान आहियां हिन जी परेशानी में जेको हो कुझु लाइ छॾियोसीं। संदसि वालिद गुल मोहम्मद सहारण जो चवणु आहे त गुरबत ऐं लाचारी सबब नारीअ जो इलाज न कराए सघियासीं। इस्पताल इंतज़ामिया इलाज करण खां इनकार कयो हो। ज़हनी माज़ूरी सबब नारी खे ज़ंजीर हणी वण सां ॿधो आहे त जीअं हू पंहिंजो ऐं ॿिए कंहिंजो नुक़सान न करे सघे। उन मौक़े ते ज़हनी माज़ूर नारीअ जी अमड़ जो चवणु हो त मुड़ुस पिणु बीमार आहे जंहिं सबब ॿियनि जे घरनि में कमु करे घर भातियुनि जो पेट पाले रही आहियां। नारीअ जो इलाज किथां करायां? ज़हनी माज़ूर नारी जी अमड़ अखियुनि मां लुड़क हारींदे सिंध हुकूमत ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त धीअ जे इलाज लाइ मदद कई वञे।